قال النبي صلى الله عليه وسلم تبرك بالقرآن فإنه كلام الله وخرج منه. وقال النبي صلى الله عليه وسلم لن يدخل النار من بقى من خشية الله حتى يلج اللبن في الزرع. وقال النبي صلى الله عليه وسلم إذا أذنب العبد كانت له نقطة سوداء على قلبه إن تاب واستغفر سقل قلبه وإلا كالكوذ. وقال النبي صلى الله عليه وسلم لا يدخل أحدكم في الجنة بعمله. فقالوا يا رسول الله ولا أنت؟ فقال ولا أنا إلا أن يحفني الله أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. دوست अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो, कुरान पाक ऐं उलमा इकराम जे वाज़ो नसीहत सां तव्हां असांजे इल्म में इहा शइ आई त अल्लाह जी उहा ज़ात आहे जो रब अहकमुल हाकिमीन जी ज़ात में अदल ऐं इंसाफ़ बि आहे ऐं रहम ऐं फज़ल बि आहे। अल्लाह जी ज़ात में अदल इंसाफ़ बि आहे, रब जी ज़ात में रहम ऐं फज़ल बि आहे। पोइ इंसानो जन्नत में नबी सगोरा, सहाबी सगोरा, आलिम दीनदार, अल्लाह जा वली मुक़र्रब बंदा सभु रहम ऐं फज़ल जे करे जन्नत में वेंदा ऐं जहन्नम में काफ़िर या गुनाहगार मुसलमान गुनाहनि खां धोपजण जे लाइ अल्लाह जे अदल इंसाफ़ सां जहन्नम में वेंदो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब साईं फरमाए थो रहमती वसियत अला ग़ज़बी, मुंहिंजो रहम गुस्से कावड़ ते ग़ालिब आहे। क़ुरान शरीफ़ में रब साईं नेकी ऐं गुनाह खे बयान कंदे फरमायो मन जाअ बिस्सय्यति फला युजज़ा इल्ला मिस्लुहा, जेको गुनाह कंदो उनखे ओतिरी सज़ा मिलंदी, लेकिन मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, जेको नेकी करे थो उनखे ॾहूण ते सवाब मिले थो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत अचे थी त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो इंसान गुनाह जो इरादो थो करे, हाणे उन गुनाह जो इरादो त कयो पर अञा गुनाह हुन न कयो त पोइ सॼे पासे वारो फ़रिश्तो खॿे पासे वारे फ़रिश्ते खे चवेसि थो हिन बराबरि गुनाह जो इरादो त कयो पर हिन गुनाह न कयो आहे, तंहिंजे करे इन इंसान जी नेकी लिखबी। जे हिन गुनाह कयो जो इरादो कयई पर गुनाह न कयई, पर जेकॾहिं हे इंसान गुनाह करे हा इन जो ओतिरो गुनाह लिखबो। पर हिकिड़ो इंसान नेकीअ जो इरादो थो करे, राति जो सुतो इन इरादे ऐं ख़्याल सां त मां बरकाता नफ़िल पढ़ंदुमि, रब जे दर ते तौबा इस्तग़फ़ार कंदुमि, अल्लाह जो ज़िक्र कंदुमि, अखियुनि खां लुड़क हारींदुमि, गुनाहनि जी माफ़ी रब खां वठंदुमि,
हाणे इन इंसान सिर्फ़ नेकीअ जो इरादो कयो, इरादे सां उहा नेकी लिखिजे थी, इरादे सां उनखे नेकी जो सवाबु मिलियो। पर जेकॾहिं इन इंसान उहा नेकी कई त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त उहा नेकी 7 हिस्सनि खां वधीक वेंदे 700 ताईं उहा नेकी लिखिजे थी। माना जंहिं इंसान राति जो इरादो कयो बिस्तरे ते सुम्हण महिल त रब साईं मां तुंहिंजे दर ते 2 रकातां नफ़िल पढ़ंदुमि, सजदो कंदुमि। हाणे हिन इंसान थधड़े पाणीअ सां ऐं उन सर्दीअ में ॾकी ॾकी रब जो सजदो कयईं त अल्लाह साईं फ़रिश्तनि खे फरमाए थो, फ़रिश्तो लिखोसि ॼण हिन राति में 700 नफ़िल पढ़िया आहिनि, 700 नफ़िल। पर अल्लाह जा मुक़र्रब बाना था फरमाइनि वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ, रब जी मर्ज़ी आहे, अल्लाह साईं उनखे जेकॾहिं वधाए त रब खां केरु पुछण वारो कोन्हे। हाणे ॿुधायो त इहो अल्लाह जो रहम आहे। इन जे करे इंसानो हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि रब जो रहम 2 क़िस्म आहे, हिकु तकवीनी ॿियो तशरी। हिकु पूरी काइनात ते अल्लाह जो रहम आहे, ज़मीन ते अल्लाह जो रहम, आसमाननि ते अल्लाह जो रहम, सिज ते रब जो रहम, सितारनि ते रब जो रहम, हवा ते रब जो रहम, पाणीअ ते रब जो रहम, मखलूक ते रब जो रहम, उनही हराम जानवरनि ते अल्लाह जो रहम। पर गैर मुस्लिम काफ़िर जेके दुनिया में रहनि था उन्हनि ते बि अल्लाह जो रहम आहे। इहो तकवीनी रहम आहे रब जो काइनात ते, जीअं फ़रिश्तनि ते रहम अथसि ईअं मखलूक काइनात ते। हिकिड़ो गैर मुस्लिम आहे, न अल्लाह खे मञे थो, न क़ुरान थो पढ़े, न हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थो मञे, गुनाह ऐं बुराई ऐं उन शिरक ऐं कुफर जे अंधेरे में थो ज़िंदगी गुज़ारे, तॾहिं बि इहो इंसान वात खां जेकॾहिं गिरह खणे थो हथ सां, हिन जे वात ते जेको गिरह थो पहुचे इहे दुनिया जा असबाब हथ जो कमाल कोन्हे, इहो अल्लाह जो रहम आहे। हाणे जॾहिं इहो इंसान लुकमो गिरह थो खाए, इनखे निड़ीअ खां हेठि गिरह खे लाहिण वारो अल्लाह जो रहम आहे। जो इहो गिरह इन जी निड़ीअ में फासे त हिनखे केरु थो लाहे सघे, का बि कुवत न आहे। वरी उहा शइ फुज़लो ऐं पेशाब थी करे ॿाहिरि पई निकिरे, इहो दुनिया जा असबाब वसाइल कोन्हे न, अल्लाह जो रहम आहे। हाणे गैर मुस्लिम समुंड में पिया सफ़र करनि, जहाज़ में पिया सफ़र करनि, उन इहा जॻह ते अयाशूं ऐं गुनाह बुराई पिया करनि। इन्हनि इंसाननि खे इन हादसात खां बचाइण वारी अल्लाह जी ज़ात आहे, रब जो रहम आहे। तव्हां असां इंसान हितो तव्हां ड्रिंगन खां रोज़ था वञो मीरपुर, रोज़ पिया वञो, हिकिड़ो नौजवान मोटरसाइकिल ते पियो वञे, सुबुह जो वियो शाम जो मोटी आयो, सुबुह जो वियो शाम जो मोटी आयो। पोइ रोज़ानो जेको इंसान सफ़र पियो करे, इन इहे खे मोटरसाइकिल जे हादसात ऐं नुक़सान खां बचाइण वारा रोड रस्ता दुनिया जा असबाब कोन हा, अल्लाह जो रहम। इहो अल्लाह जो रहम आहे। पूरी काइनात रब जो निज़ाम, अल्लाह साईं रहम जो हिकु हिसो कढी छॾे त हीअ दुनिया नथी हली सघे। ज़मीन मां सलो मिले थो, अल्लाह जो रहम। मेह मां खीर पियो मिले, अल्लाह जो रहम। दरिया शाखूं पियूं वहनि, अल्लाह जो रहम। रिज़्क़ पियो मिले, अल्लाह जो रहम। राति ॾींहं पिया गुज़रनि, अल्लाह जो रहम। तूं मां बिस्तरे ते सुम्हूं था, अल्लाह जो रहम। थोरो अकुल सां सम्झो इंसानो, तव्हां असां अखियुनि ऐं मुशाहिदे सां ॾिठो आहे, नाग खे वण ते चढ़ंदे अवां ॾिठो आहे। नाग वण ते चढ़ंदो आहे, भित ते बि चढ़ंदो आहे। पोइ उहो इंसान जेको माल पियो चारे ज़मीन ऐं ॿनीअ में, हेठि ज़मीन ऐं उन जे वाटर ते सुतल हो बने ते, इनखे नाग छो न पियो वञे? इहो इंसान जेको खट ऐं संदुल ते सुतल आहे, इन जे मथां नाग छो न पियो अचे? जॾहिं नाग खे वण ते चढ़ंदे ॾिठोसीं, नाग खे भित ते चढ़ंदे ॾिठोसीं, हाणे हे इंसान खटड़े ते सुतल आहे, रब जो सजदो कोन पियो करे, गुनाह ऐं बुराईअ जा ख़्याल हुयसि। हाणे तोखे नाग खां बचाइण वारी इहा अल्लाह जी ज़ात आहे, रब जो रहम। तंहिंजे करे इंसानो भल जहिड़ो बि इंसान आहे, मोमिन या मुस्लिम या गैर मुस्लिम, पूरी काइनात ऐं मखलूक अल्लाह जे रहम जी मोहताज आहे। तंहिंजे करे रब तो फरमाए रहमती वसियत अला गज़बी, मुंहिंजो रहम गुस्से कावड़ ते ग़ालिब आहे। ॿियो हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि अल्लाह जो रहम आहे ख़ासि मोमिननि ते। हिकिड़ो इंसान कलमो पियो पढ़े, कलमे जे करे गुनाह माफ़ थी वियसि।
हज़रत वहशी रज़ी अल्लाह अन्हु फतह मके जे मौके ते हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। साईं हज़रत अमीर हमज़ह जो क़त्ल मूंखां थी पियो, गुनाह मूंखां थी पियो, कुफ्र जो अंधेरो हो। अॼु मां अव्हां जी ख़िदमत में कलमो थो पढ़णु चाहियां, मुस्लमान थो थियणु चाहियां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वहशी भल तूं कलमो पढ़। चई, अल्लाह जा रसूल मूंखे ॿियो कुझु कोन्हे, पर हज़रत अमीर हमज़ह जी शहादत जेका मुंहिंजे हथनि खां थी आहे, मूंखे ॾाढो अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डपु थो थिए। ईअं न थिए त कलमो बि पढ़ां, सुभाणे क़यामत जे ॾींहुं रब अहकमुल हाकिमीन फरमाए, हज़रत अमीर हमज़ह जो क़ातिल मां रब जी बारगाह में पेश थिए। साईं मूंखे ताक़त कोन्हे जो क़यामत जी ॾींहुं रब अहकमुल हाकिमीन शहनशाह बादशाह जी आॾो मां वहशी अची उते बीहां, मूंखे इहा जुरत ऐं ताक़त नथी थिए। उन अल्लाह जो ख़ौफ़ आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं वहशी अल इस्लाम यहदिम मा कान क़ब्ल, तूं सिर्फ़ कलमो पढ़, ईमान कलमो एॾी वॾी नेमत थी, तुंहिंजे ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। हाणे ॾिसो मुस्लमानो, कलमो एॾी वॾी शइ आहे। 70-80 साल जो पोड़ो इंसान आहे, न रब खे सजदो कयई, न क़ुरान जी तिलावत कयई, न महबूब मुस्तफ़ा खे रसूल करे मञई, न क़ुरान शरीफ़ जो दीदार कयई। हाणे इहो 80 साल जो पोड़ो आहे। हाणे हिन जे पेरनि में जवानी वारी ताक़त कोन्हे, हथनि में जवानी वारी ताक़त कोन्हे, अखियुनि में जवानी वारी नज़र दीद कोन अथसि, ज़ुबान में जवानी वारी सघ न अथसि। हाणे इन पोढ़ाए पंहिंजे कमज़ोरीअ में पंहिंजे गुनाहनि ऐं ग़लतियुनि खे यादि करे रब जे आॾो कलमो पढ़ियईं, शिरक खां तौबह ताइब थियो। हिन चयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हाणे नमाज़ पियो पढ़े, क़ुरान पियो पढ़े, ज़िक्र पियो करे, रमज़ान जा रोज़ा पियो रखे। अल्लाह से फरमायो, इल्ला मन ताब व आमन व आमिल सालिहन फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। रब फरमाए थो, जंहिं इंसान गुनाहनि ऐं कुफ्र खां तौबह करे ईमान आंदो, नेक अमल कयई, मां अहिड़ो रब शहनशाह बादशाह आहियां जो हिन जे 80 साल जे गुनाहनि खे मां रब नेकिन में थो तब्दील करे छॾियां। ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून। रब खां का हस्ती पुछण वारी कोन्हे। तंहिंजे करे इंसानो, इहो अल्लाह जो रहम आहे। हाणे इंसानो थोरो ॾिसजो, मुस्लमान वुज़ू पियो करे, गुनाह पिया छणनि, अल्लाह जो रहम एतिरे क़दुरु। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं मोमिन मुस्लमान खे हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ बुखार आयो आहे, हिकिड़ो ॾींहुं बुखार आयो आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन मोमिन मुस्लमान उन में सब्र कयो, जज़ा फज़ो बेसब्री न कयई। महबूब मुस्तफ़ा फरमायो, हिकिड़े ॾींहं जे बुखार सां 1 साल जा गुनाह पिया माफ़ थिया। 1 साल जा गुनाह माफ़ थिया। 2 ॾींहं बुखार आयो, 2 सालनि जा गुनाह माफ़ थिया। 3 ॾींहं बुखार आयो, 3 सालनि जा गुनाह माफ़ थिया। 7 ॾींहं बुखार आयो, 7 सालनि जा गुनाह पिया माफ़ थियनि। इहो अल्लाह जो रहम आहे, इहो अल्लाह जो रहम आहे। हाणे मुस्लमानो, 15 शाबान जी राति, 15 शाबान जी राति, बख़्शिश जी राति, इनखे बख़्शिश जी राति इन जे करे चइबो आहे जो अल्लाह साईं सांझीअ खां वठी सुबुह ताईं रब जे रहमत जो ऐलान थींदो आहे। हल मिन मुस्तग़फिरिन अग़फ़िरु लह, हल मिन मुस्तरज़िक़िन अर्ज़ुक़हु, हल मिन मुस्तजीबिन उजीबु लह। अल्लाह साईं फरमाए थो, इंसान तूं रिज़्क़ जे मामले में परेशान आहे, मां रब जे दर ते अचु, मां रब जे दर ते गुनाहनि जी माफ़ी वठु, मां रब तुंहिंजे रिज़्क़ खे कुशादो कयां। आहे को इंसान गुनाहनि जी माफ़ी वठे, मां रब उन जे गुनाहनि खे ख़तमु करे उनखे नेकी ऐं भलाईअ सां नवाज़ियां। आहे को इंसान जेको मां रब खे सॾे त मां रब जीव सां जवाबु ॾियां, जीव सां जवाबु ॾियां। तंहिंजे करे हाणे 15 शाबान जी राति, रमज़ान जो भलारो महीनो, लैलतुल क़द्र जी राति, जुमे जो ॾींहुं, जुमे जी राति, इहे सभु अल्लाह जो रहम आहे। क़ुरान पाक जी नेमत अल्लाह जो रहम, रब जो सजदो निमाज़ अल्लाह जो रहम, अल्लाह अल्लाह ज़िक्र इहो अल्लाह जो रहम आहे। महबूब मुस्तफ़ा ते दुरूद शरीफ़ पढ़णु, इहो बि अल्लाह जो रहम आहे। हाणे दुरूद सां हिन जा गुनाह पिया माफ़ थियनि, हिन जा दर्जा पिया बुलंद थियनि। सहाबी सॻोरो आहे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, साईं मूंखे अहिड़ो अमल ॾसियो जो मुंहिंजा गुनाह बि माफ़ थियनि, मुंहिंजा दर्जात बि बुलंद थियनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे फरमायो, दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदो कर, दुरूद पाक एॾी वॾी नेमत थी, तुंहिंजा गुनाह बि माफ़ थींदा, तुंहिंजा दर्जा बि बुलंद थींदा। पर हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल आहिनि, मुफ़स्सिर क़ुरान आहिनि, फरमाइनि था, इंसानो
जेको इंसान दुरूद शरीफ तो पढ़े पो जिया फरिश्ता उन उम्मती मुसलमान जो दुरूद शरीफ महबूब मुस्तफ़ा जी खिदमत में था पहुंचाइन। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास था चवन तीअं फरिश्ता उन मुसलमान जी शक्ल भी महबूब मुस्तफ़ा जे आॾो पेश था करनि। हे ड्रिंग मलूक वारी जो मुसलमान हो जंहिं महबूब मुस्तफ़ा अव्हां जे मथां अची दुरूद शरीफ पढ़ियो आहे। हाणे तूं ईअं न सम्झो मुंहिंजे चेहरे ते सुन्नत कोन्हे, मुंहिंजो मथो ढकियल कोन्हे, मुंहिंजे लिबास में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत कोन्हे। मां दुरूद शरीफ पढ़ियुमि, मां आशिक़ रसूल आहियां, न इंसान। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास सहाबी था फरमाइनि जेको इंसान दुरूद शरीफ जंहिं इलाइक़े ऐं जॻह खां पढ़ंदो आहे उन जी शक्ल ऐं शबाहत फरिश्ता महबूब मुस्तफ़ा जे आॾो पेश था करनि। हाणे तुंहिंजे चेहरे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुई, तुंहिंजे वजूद में मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुई, तुंहिंजे उथण वेहण में अखलाक ऐं ज़िंदगीअ में मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। तुंहिंजो दुरूद बि उन कमाल वारो। पर जेकॾहिं दुरूद त पढ़ियोसीं पर महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत चेहरे ते कोन्हे, लिबास में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत नाहे, अखलाक ज़िंदगीअ में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत नाहे, त हाणे इंसान ईअं न सम्झो तोखे दुरूद पाक सां उहो मक़ाम न मिलो। तंहिंजे करे अॻ में पंहिंजी शक्ल सुहिणी बणाए, हाणे महबूब मुस्तफ़ा ते तूं दुरूद शरीफ़ पढ़ त दुरूद पाक सां तुंहिंजा गुनाह बि माफ़ थींदा, तुंहिंजा दर्जात बि बुलंद थींदा। त इंसान हो अर्ज़ु पे कयुमि, अल्लाह जो रहम तमामु कुशादो आहे, रब जो रहम। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह उहे अल्लाह जा वली आहिनि, उहे अल्लाह जा वली आहिनि जो फरमाइनि था हिकिड़ो गैर मुस्लिम काफ़िर सिर्फ़ मुंहिंजे चेहरे खे ॾिसे, मुंहिंजे मुंहं खे ॾिसण सां अल्लाह से उनखे ईमान कलमो नसीब कंदो। अहिड़ा अल्लाह जा प्यारा बाना इहे थींदो आहे। ईअं इंसानो थींदो आहे जेको इंसान सुलह ऐं सालिहनि जी सोहबत में रखंदो आहे, अल्लाह से उनखे सोहबत सां एॾो वॾो मक़ाम मर्तबो ॾींदो आहे। सहाबिन सगोरनि जो जेको मक़ाम आहे, इहा फज़ीलत ऐं मक़ाम मोहम्मद मुस्तफ़ा जे सोहबत जे करे आहे। कलमो त तव्हां सां बि पढ़ियो आहे, क़ुरान सां मुहबत, अल्लाह सां मुहबत, रसूल सां मुहबत, दीन सां मुहबत तव्हां असांखे बि आहे। पर सहाबिन सगोरनि खे जेका फज़ीलत आहे उहा महबूब मुस्तफ़ा जे सोहबत जो असर आहे। उन सोहबत जो छा त असर हो। हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, मिस्र जो वाली ऐं गवर्नर थियो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफ़त में। हाणे जॾहिं शहर में उन विलायत ऐं गवर्नरी ते रहे थो, हज़रत ख़ारिज रज़ियल्लाहु अन्हु सहाबी पेरनि में चप्पल नथो पाए, पेरनि में चप्पल ऐं जुती नथो पाए। मुसलमाननि चयो सो साईं तव्हां सहाबी रसूल आहियो, तव्हांजो वॾो दर्जो आहे, तव्हां पेरनि में चप्पल नथा पायो। फरमायो जंहिं शहर ते मां हुकूमत पियो कयां, वाली ऐं ज़िम्मेदार अची बणियो आहे, इन ते फिरौन हिकिड़ो बादशाह थी रहियो आहे जंहिं हिते तकबुर ऐं ज़ुल्म सां हिते हुकूमत कई। उन में तकबुर बि हो, उन में ज़ुल्म बि हुयो। तंहिंजे करे मां मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहियां। अल्लाह जे नबीअ असांखे तकबुर ऐं ज़ुल्म जी तालीम ॾिनी आहे। अल्लाह जे नबीअ इहा तालीम ॾिनी, मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको निवड़त कंदो रब उनखे मथां कंदो। आजिज़ी वॾी शइ आहे। रब खे तकबुर ऐं ज़ुल्म पसंदि कोन्हे, अल्लाह खे आजिज़ी पसंदि आहे, आजिज़ी पसंदि आहे। तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत हमादुल्लाह हालिजी बि रहमहुल्लाह जॾहिं हज़रत अमरोटी हलनि था जमात सां तबलीग में, त हज़रत अमरोटी जन पोइ हिते निगाह कई त हज़रत हमादुल्लाह हालिजी बि हज़रत अमरोटी पंहिंजे मुर्शिद मुरबीअ जे फ़क़ीरनि ऐं जमात जे पोयां पिया अचनि। हज़रत अमरोटी सां जन फरमायो, मौलाना हमादुल्लाह साहब तव्हां मूंसां गॾु छो न हलंदा हो। हज़रत हालिजी बि जन अर्ज़ु कयो, साईं मुंहिंजा मुर्शिद मुरबी जॾहिं तव्हां रस्ते सां गुज़र कंदा हो, अव्हां जे पोयां जमात हूंदी आहे जेके अल्लाह जा ज़ाकिर सालिह तहजुद गुज़ार बंदा हूंदा आहिनि। मां हमादुल्लाह जी इहा तमन्ना आहे मुंहिंजे मुर्शिद जी जमात जॾहिं रस्ते सां हले, उन्हनि जे पेरनि जी जुतीअ मां जेका मिटी ऐं दज़ उॾामे उहा हमादुल्लाह जे चेहरे ते पए। मन इन दज़ ऐं मिटीअ जे करे रब अहकमुल हाकिमीन हमादुल्लाह खां राज़ी थिए ऐं रब उन जे लाइ सुहिणो फ़ैसिलो करे। मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको जेॾी निवड़त कंदो आहे अल्लाह से उनजो एॾो शान मताउ कंदो आहे। अॼु उन्हनि जा नाला सिज ऐं चंड जी रोशनाईअ वांगुरु रोशन आहे। त मुसलमानो असुल इहा शइ आहे। तवाज़ो आजिज़ी वॾी शइ आहे, तवाज़ो आजिज़ी वॾी शइ आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि।
पंहिंजी न्याणी बीबी आयशा सिद्दीक़ा खे फरमायूं या बुनयत इन लिसानी औरत लियल मवारिद ऐं आयशा मां अबू बकर खे वध में वध जेको ॾुख ऐं ग़म आहे पंहिंजे ज़ुबान जो ग़म आहे मूंखे सदमो पंहिंजे ज़ुबान जो आहे इन लिसानी औरत लियल मवारिद वध में वध गुनाह जेके अबू बकर खां थिया आहिनि उहे ज़ुबान खां थिया आहिनि ऐं अल्लाह जे नबीअ छा फरमायो हल यकुब्बन नास फिन नारे अला वुजूहिहिम इल्ला हसाइद अलसनतिहिम घणा इंसान जहन्नम में ज़ुबान जे करे वेंदा बस इंसान जॾहिं निंड हूंदो आहे ज़ुबान ख़ामोश हूंदी आहे जॾहिं जागंदो आहे ज़ुबान पई हलंदी शादीअ में हूंदो ज़ुबान हलंदी एतिरे क़दुरु जे तॾहिं फोतगीअ ते तव्हां असां ईंदा आहियूं कंहिं मैयत सां गॾु क़ब्रिस्तान हलंदा आहियूं हाणे हुनजे तदफ़ीन में 2-3 मिंट लेट आहे तॾहिं बि उते बि दुनिया जूं कचहरियूं हूंदियूं गिला ग़ीबत हूंदी जे ताज़ियत ते हूंदा आहियूं तॾहिं बि ज़ुबान तव्हां असांजे गिला ग़ीबत में हूंदी आहे हज़रत उक़बा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे मन निजात या रसूल अल्लाह जा रसूल कलमो त पढ़ियोसीं मुस्लमान त थियासूं पर रब असांजो कीअं राज़ी थिए महबूब मुस्तफ़ा फरमायो ऐं उक़बा 3 कम कर अमसिक अलैका लिसानक पंहिंजी ज़ुबान खे बंदि रखंदो कर ज़ुबान खे बंदि रखंदो कर ज़ुबान बंदि हूंदी गुनाह घटि हूंदा फरमायो अलज़िम बैतक ऐं उक़बा घर में रहंदो कर बाज़ार में हेॾे होॾे न वेंदा कयो गुनाह ऐं बुरायूं थींदियूं घर में रहंदा कयो टियों अल्लाह जे रसूल फरमायुसि वब के अला ख़तियतिक ऐं उक़बा जेके तोखां ग़लतियूं ऐं गुनाह थिया आहिनि उन्हनि ग़लतियुनि ते पछताव करे अखियुनि मां लुड़क हारींदो कर अखियुनि मां लुड़क हारींदो कर हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु शहादत जे वक़्त में हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास आया पेशानीअ खे बोसो ऐं चुमी ॾेई जंहिंजो मक़ाम मर्तबो एतिरो आहे अल्लाह जा नबी था फरमाइनि लौकान मिन बअदी नबियन लकान उमर लेकिन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास पेशानीअ खे बोसो चुमी ॾेई हिकिड़ा लफ़्ज़ फरमाया मसर अल्लाह बिकल अमसार फतह अल्लाह बिकल फतूह ऐं उमर तूं मामूली इंसान कोन्हे उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो साहबी आहे जो तोसां दीन खे 4 चंड लॻी आहे मस्जिदियूं तुंहिंजे हुकूमत में ठहियूं क़ुरान जी तालीम तुंहिंजे दौरे हुकूमत में अची बणी आहे ऐं एतिरे क़दुरु फतह अल्लाह बिकल फतूह तोसां कैसरो किसरा जूं सुपरवर ताक़तूं उहे बि हेठि अची शिकस्त खाधी आहे अल्लाह जो नालो बुलंद थियो इस्लाम बुलंद थियो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु अब्दुल्लाह बिन अब्बास खे फरमायो शहादत जे वक़्त में ऐं अब्दुल्लाह बिन अब्बास उमर फारूक एतिरो नादान बेवकूफ़ कोन्हे उमर जो तुंहिंजे तारीफ़ ते एतिरो फोंड करे बस उनखे इहा दुआ कर उनजो रब उन खां राज़ी थिए उनजो रब उन खां राज़ी थिए इंसानो इहो छा हो इहो अल्लाह जो ख़ौफ़ हो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे पुट खे था चवनि वफ़ात जे वक़्त में पंहिंजे पीउ खे हेठि ज़मीन ते सुम्हार पर पेशानी ज़मीन ते रखो ताकि पेशानी रगड़ींदे रगड़ींदे अल्लाह खे सजदो कंदे वञे हज़रत उमर खे पंहिंजो पुटड़ो पियो चवे तव्हां त जलीलुल क़दर सहाबी हो फरमायो न न अॻियों अल्लाह जी अदालत ॾुखी आहे अल्लाह जी अदालत ॾुखी आहे हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु मिस्र जो फातिह मिस्र जो फातिहा छा उन्हनि जी ज़िंदगी हुई जॾहिं मुक़वक़िस जा नुमाइंदा अचनि था राइना क़ौमन अल मौत अहब इलैहि मिनल हयात जन खे दुनिया खां वधीक शहादत सां शौक़ु हो चई जुलूसहुम अल तुराब ऐं मुक़वक़िस अहिड़ा असां मुस्लमान ॾिसी आया आहियूं जेके मिटीअ ते वेठा आहिनि यग़सिलून अतराफ़हुम बिल माए जेके हमेशा पाण खे वुज़ूअ था रखनि था वहुम युसल्लून बिल ख़ुशूअ नमाज़ ईअं न पिया पढ़नि अल्लाह जे ख़ौफ़ खां निमाज़ हुई पर लैस फीहिम अदना मिनल सैयद चई उन हीअ वॾे ऐं नंढे जो फ़र्क़ु कोन हो सभु हिकु जहिड़ा बराबरि वेठा हा हुम बिल लैल रोहबानन व बिन नहार फुरसाना राति जो मुसले ते अखियुनि मां लुड़क हारे रब खे पिया यादि करनि सुबुह जो घोड़े जे पुष्ट ते वेही करे अल्लाह अकबर जो नारो हणी मैदान जिहाद में पिया बीहनि जॾहिं मुक़वक़िस सहाबिन जी हज़रत अमर बिन आस जे लश्कर जी कैफ़ियत ॿुधी चई जेके तव्हां ॻाल्हियूं पिया कयो हे त अमर बिन आस जो लश्कर आहे पर जेकॾहिं इन्हनि जे साम्हूं समुंड अचे इन्हनि जे साम्हूं जबल अचे जबल ऐं समुंड बि इन्हनि जो रस्तो नथा रोके सघनि इंसानो असुल इहा शइ आहे अल्लाह सां तालुक़ वॾे में वॾी शइ आहे तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत हमादुल्लाह हालिजी बि रहमहुल्लाह जॾहिं हज़रत साईं जन जी वफ़ात थी हज़रत साईं जो हिकिड़ो फ़क़ीर हो सचल फ़क़ीर हज़रत सचल फ़क़ीर कोरी उन जी ख़िदमत में हिकिड़ो आलिम दीन अचे थो चए सचल फ़क़ीर अॼु अल्लाह जा वली त हलिया विया पर हज़रत जी जमात में को अहिड़ो शख़्स आहे जंहिंसां असां ज़िक्र अज़कार हासिल कयूं
ऐं पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयूं। चाहा हज़रत हाले जी बि जे फ़क़ीरनि में हिकिड़ो अहिड़ो फ़क़ीर थी जंहिंखे रब एॾो वॾो मक़ाम ॾिनो आहे जन खे हर राति में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में ज़ियारत नसीब थींदी आहे। हर राति में का राति ख़ाली न आहे। चंहिं सचल फ़क़ीर खां पुछणु लॻो उहो शेखुल हदीस आलिम दीन उहो कहिड़ो हज़रत जो फ़क़ीर आहे? चंहिं हज़रत ख़लीफ़ा अहमदीन जरारवी रहमहुल्लाह उहो हज़रत हमादुल्लाह जो फ़क़ीर ऐं ख़लीफ़ो थी जंहिंखे हर राति महबूब मुस्तफ़ा जी ख्वाब में ज़ियारत थींदी आहे। ख्वाब में ज़ियारत थींदी आहे। ऐं हज़रत ख़लीफ़े साहिब जो छा मक़ाम हो, छा मक़ाम हो, छा रब सां तालुक़ हो। बिजराणी सरदार आहिनि, बिजराणी क़ौम आहे। इन्हनि जो गौस बख्श खान बिजराणी जो वाल साहब बीर वाहिद बख्श खान हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ भांडे कुबे वारा उते अचनि, हज़रत ख़लीफ़े साहिब अचे, वॾा वॾा अकाबिर अचनि, पंहिंजे ओताक ते पंहिंजे कुर्सीअ ते उन्हनि खे विहारे पाण अॻियों अदब सां वेही करे उनजो क़ुरान दर्स ॿुधंदो, क़ुरान दर्स ॿुधंदो। एॾी उलमा आलुल्लाह सां निस्बत हुई। पोइ हिकु दफ़े उन मीर वाहिद बख्श खान बिजराणी हज़रत ख़लीफ़े साहिब खे अर्ज़ु कयो त साईं असांजी दिलि में तव्हां सां मोहबत आहे, तव्हां सां मोहबत आहे, पर मूंखे अहिड़ो अमल ॾसिरियो, अहिड़ो वज़ीफ़ो ॾसिरियो जो क़यामत में मां तव्हां सां गॾु हुजां ऐं अल्लाह वारनि दरवेशनि सां गॾु हुजां। हज़रत ख़लीफ़ा अहमदीन फरमायुसि तुंहिंजी तमन्ना इहा आहे त मां उलमा ऐं दीनदारनि सां गॾु हुजां क़यामत में? चए हा साईं। चए पुट उनजो वज़ीफ़ो इहो थी त उन अकाबिर असलाफ़ जी जमात जमीयत उलमा इस्लाम में हमेशह रहो, जमात सां निस्बत रखो। इन जे करे अल्लाह साईं तोखे उलमा ऐं अहलुल्लाह सां गॾु क़यामत में उथाईंदो। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, हज़रत हालेजवी, उलमा हक, उलमा देवबंद। त मुसलमानों हीअ जमात का मामूली कोन्हे, इहा अहलुल्लाह जी जमात आहे, दरवेशनि जी जमात आहे, बुज़ुर्गनि जी जमात आहे। जन उन इख़लास सां हिन ते हिन जो बुनियाद रखियो आहे। इन में ईमान जी बि हिफ़ाज़त आहे, फितननि जी बि हिफ़ाज़त आहे ऐं तव्हां असांजे दुनिया ऐं आख़िरत जी बि भलाई आहे। तंहिंजे करे अल्लाह करीम अॼु भलारी राति पई अचे, रब करीम तव्हां असांखे तौबा इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लन यदखुलन नार मन बका मिन ख़शियतिल्लाह हत्ता यलिजल लबन फी ज़रे। फरमायो उहो मुंहिंजो उम्मती जेको पंहिंजे गुनाहनि ऐं ग़लतियुनि खे यादि करे अखियुनि खां लुड़क पियो हारे, इन ते जहन्नम जी बाहि ईअं हराम आहे जीअं को इंसान बकरीअ खे ॾुहे, मेंह खे ॾुहे। हाणे थणनि में खीर मोटाइण तुंहिंजे वस में कोन्हे। जेको अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो, महबूब मुस्तफ़ा फरमायो इन ते जहन्नम जी बाहि हराम आहे। तंहिंजे करे अल्लाह से भलारी राति तव्हां असांजे लाइ हलाल रिज़्क़ पंहिंजे ज़ाकिरनि सालिहनि मां अल्लाह से फ़ैसिलो फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।